बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु जो जेको असां लेक्चर छॾियोसीं, असां जेको अॼु जी वीडियो हिते गज़ल जो जेको ॿियो दौरु पढ़ूं था उनखे कंटिन्यू कंदासीं। हिन जो जेको असां ख़लीफ़ा गुल मोहम्मद गुल जो दीवान साहिब दीवान शाइर हो उनखे पढ़ियोसीं, उनजे गज़ल जो नमूनो बि ॾिठोसीं। हाणे अॼु जो असांजो टॉपिक आहे अख़वंद कासिम हलाए। इहो बि ॿिए दौर में ई अचे थो, जेको ॿियो दौरु असां पढ़ूं था उन में ई अचे थो। असां अॼु इनखे पढ़ूं था। अख़वंद कासिम हालाई ख़लीफ़े गुल खां पोइ हिन दौर जो ॿियो नामियारो शाइर अख़वंद कासिम हालाई आहे। हीउ जेको आहे तौर ते फ़ारसी जो शाइर हो, पर हुन सिंधी गज़ल में तबाज़माई कई। संदन शाइरीअ में हुस्न और इश्क सां गॾु इख़लाक़ी पहलू बि काफ़ी नुमायां आहे। संदसि गज़ल जो नमूनो हेठि ॾिजे थो। जे अमानत इश्क जी आणाई बजाए हशर में तन ते न हूंदो को अज़ाब, दूर दुनिया जे दंदीअ खां धार थी सैर रख राह साफ़ इन संसार में। ख़लीफ़े गुल ऐं अख़वंद कासिम खां अलावा हिन दौर जा ॿिया शाइर ही हुआ सैयद हैदर शाह, मिस्री शाह, मीर हसन अली ख़ान हसन, गुलाम मोहम्मद शाह गदा ऐं फज़ल मोहम्मद जेके। उन खां पोइ आहे मीर अब्दुल हसन सांगी। मीर अब्दुल हसन सांगी हिन दौर जो अहम शाइर आहे। संदसि शाइरीअ जा ॿ अहम रुझान आहिनि, हिकु इश्क ॿियो दर्द। सांगीअ खे नंढी उमिरि में ई इश्क जी चपेट लॻी हुई, तंहिं करे संदसि शाइरी हुस्न ऐं इश्क जे वारदातनि सां भरपूर आहे। हिन क़िस्म जी शाइरीअ खे ग़मजाना बि चयो वञे थो। सांगी चवे थो त न ॿुधो था सवाल सांगीअ जो, ए बुतो छो अहिड़ा बेहया थिया आहियो। पुथल करे सांगीअ जी शाइरी में ख़ारिजियत जो असर नुमायां थियो ऐं संदसि शाइरी ग़म दौरान जो बेअक्स पेश करे ग़म दौर उन जो बेअक्स पेश करण लॻी आहे। अहिड़ो अचे आख़िर में क़िस्मत खे ख़िज़ां वरितो आहे। अहिड़ो अची आख़िर में क़िस्मत खे ख़िज़ां वरितो, चमन जो सैर कयोसीं थी त मुर्गान चमन बिगड़िया। न रियासत न अमारत न ख़िलाफ़त आहे, थींदा अहिड़ा बि आहिनि के हिज़ हाइनेस। इहो जेको हुया इहो जेको सांगी जी गज़ल जो नमूनो हुयो। जेको टियों दौरु आहे उहो अञा ई असां जेको आहे पोइ मिर्ज़ा कलीज बेग जो असांखे जेके आहिनि घणो करे नसाइणा शाइरी कई आहे। मिर्ज़ा कलीज बेग ऐं इख़लाक़ियत खे पंहिंजे गज़ल जो मौज़ू बणायो आहे, पर उन हूंदे बि संदसि गज़ल में हुस्न ऐं इश्क जो चङो ख़ासो ज़िक्र मिले थो। छो त थुड़फे सीने में ही दिलि मुंहिंजी पखी अजाहत में कमान उन जे ऐं थिया तीर बग़ल में। उन्हनि शाइरनि खां अलावा मौलाना अब्दुल गफ़ूर हुमायूनी, शमसुद्दीन बुलबुल, आगा ग़ुलाम नबी, मोहम्मद हाशिम मुक़ल्लिस, हकीम फ़तेह, आकाश अंसारी, कमर शहबाज, अदल सुमरो, साईंदाद साद, अयाज़। विरहाङे खां अॼु ताईं गज़ल जो नओं दौरु विरहाङे खां पोइ शुरू थिए थो। हिन दौर में कुझु शाइरनि त गज़ल जे रिवायती ढांचे ऐं मौज़ूअ खे ई बरक़रार रखियो, पर अक्सर शाइरनि गज़लनि में नवां नवां तजुर्बा करे गज़ल खे हिकु नओं दौरु ॾिनो आहे। उन्हनि जिदत पसंद शाइरनि जा क़ाइद शेख अयाज़ आहे, जेको सिंधी ॿोलीअ जो 20वीं सदी जो वॾे खां वॾो शाइर आहे। हेठि शेख अयाज़ जी गज़ल। शेख अयाज़ जो गज़ल जी रिवायतनि सां भरपूर बग़ावत करे थो। अयाज़ खां अॻु जन शाइरनि फ़ारसीअ जी तक़लीद कंदे गज़लनि जा ढेर करे दीवान छपाया हुआ। अयाज़ पंहिंजे कलम जे हिकु ई जुंबश सां उन्हनि सभिनी खे बेमाना बणाए छॾियो। उहे दीवान रकीब त लानत मलामत, महबूब जे ग़मज़न, बाग़ो बस्तान, नरगिस शैला ऐं लाला सहरा वग़ैरह सां भरपूर हुआ। अयाज़ उन्हनि जी जॻह ते नयूं तशबीहूं ऐं इस्तारा इस्तेमालु कया, नवां काफ़िया ठाहिया ऐं ईरानी गुलो गुलज़ार जी जाइ ते सिंध जा वाहण वसंदियूं बरपट ऐं बयाबान इस्तेमालु करे गज़ल खे ॻेड़ो वेस बणाए छॾियो। गज़ल जो नमूनो हेठि ॾिजे थो। पली आस थर मां ना थोरनि, भिटाई ॾिसे थो विझूं थियूं वरनि, बिना बोड़ वसंदियूं ॿकर ॿोस ते, घणे वक़्त खां थियूं घटाऊं घणनि। इहो हुयो जेको असांजो विरहाङे खां अॼु ताईं जो दौरु। उन में उस्ताद बुखारी जा बि असांखे कुझु जेके आहिनि गज़ल मिलिया आहिनि, पर जेके मेन टॉपिक हुया उहे मां तव्हांखे खणी ॾेखारिया आहिनि। उन में तव्हांखे ॿुधायो बि आहे, उन्हनि जो हेठि नमूनो बि ॾेखारियो आहे। शुरू खां वठी अॼु ताईं नएं दौर ताईं जेको आहे
गज़ल जो सॼो वीडियो ठाहे तव्हांजे लाइ रखियो आहे। हिन में अगरि का बि ग़लती हुजे या तव्हांखे को सवाल पुछिणो हुजे त कमेंट बॉक्स में लाज़मी पुछिजो। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे लाइक सब्सक्राइब ऐं कमेंट लाज़मी कजो ऐं बेल आइकन जे बटन खे बि प्रेस कजो त जीअं हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। मिलंदासीं हिकु ॿिए टॉपिक सां तमामु जल्द। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।